अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे वीरन जी बस्ती सोप सीरियल जे नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी रिव्यू कंदासीं। जी हाँ दोस्तों, पोइ किस्त ॾिठी ऐं अॻिना दोस्तों अचण वारा एपिसोड हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त थियण वारा आहिनि। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तों, महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा त महिरबानी करे इनखे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। छो दोस्तों तव्हां सिंधी ॿाहिरि आहियो, असां पंहिंजे सिंधी चैनल खे सपोर्ट छो नथा कयो। जेतिरो थी सघे सपोर्ट कयो दोस्तों। ऐं छो त उहे सिंधी पंहिंजी पॉपुलेशन बिल्कुलु थोरी आहे, इन जे करे असां व्यूज़ घटि ईंदा आहिनि। अगरि तव्हां लाइक शेयर सब्सक्राइब कंदो त इन में तव्हांजो कुझु बि न वेंदो, सभु कुझु फ्री हूंदो आहे। असांखे सपोर्ट चैनल खे मिलंदी आहे, कुझु बि न आहे। महिरबानी थींदी। हलूं था अपडेट जी तरफ़। अपडेट इहा आहे दोस्तों त हाणे जेको आहे वीरन जी बस्ती में बिजार ख़ान जेको आहे उहो शामिर खां पंहिंजो पलांद वठाईंदो। तव्हां ॾिसिजो बिल्कुलु, छाजे करे उन खे इन शइ जी बेइज़ती महसूसु थी वई त शामिर कीअं हितां बानो खे वठी वियो वापसि। एतिरा माण्हू उन सां गॾु कीअं ॻोठ वारा बीहजी विया। शामिर जी ताक़त ॻोठ वारा आहिनि ऐं उन्हनि जे मथां उन हथोड़ो रखी पंहिंजी ताक़त हिकिड़ी डबल करे छॾी आहे।